नाज़रीन, सिंध में हलंदड़ साल HIV एड्स के मरीज़न में तेज़ी से इज़ाफ़ो। समूरी सिंध में हलंदड़ साल HIV एड्स के मरीज़न में तेज़ी से इज़ाफ़ो सामूं अची वियो आहे। अंगनि अखरनि मूजिबि हलंदड़ साल जनवरी खां अक्टूबर ताईं सॼी सिंध में HIV एड्स जा 2531 केस साम्हूं आया आहिनि। HIV एड्स सबबि मुतासिर माण्हुनि में 1313 मर्द, 615 औरतूं ऐं 227 खदड़ा फ़क़ीर शामिल आहिनि, जॾहिं त 156 ॿारड़ियूं ऐं 220 ॿार बि साॻिए मर्ज़ में मुब्तला थिया आहिनि। उन खां अलावा हलंदड़ साल सॼी सिंध में एड्स सबबि मुतासिर 135 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि। फ़ौत थी वेंदड़नि में 78 मर्द, 20 औरतूं, 2 खदड़ा फ़क़ीर, 11 ॿार ऐं 24 ॿारड़ियूं शामिल आहिनि। उन खां अॻु जनवरी खां डिसंबर 2023 ताईं एड्स जा 3045 केसिस ऐं 227 फ़ौतगियूं रिपोर्ट थियूं आहियूं। यादि रहे त ह्यूमन इम्यूनो डिफिशिएंसी वायरस HIV हिकु अहिड़ो इन्फेक्शन आहे जेको जिस्म जे मदाफ़िक निज़ाम ते हमिलो कंदो आहे।